खैरपुर मिरस खां ख़बर शामिल कयूं पिया। डिप्टी ब्यूरो चीफ मुनीर अहमद सतो जी रिपोर्ट मुताबिक़ क़ौमी अवामी तारीख़ जे मरकज़ी नायब सदर किरड़ो रबाड़ी, मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी खादिम हुसैन समो, डिप्टी जनरल सेक्रेटरी इनायतुल्लाह लाशारी, मरकज़ी फाइनेंस सेक्रेटरी शौकत हुसैन दुनियो, मरकज़ी अगवान इब्राहिम बुक्टी, मरकज़ी अगवान सरदार पिंजल पलीजो हिंगोरजा में पहुंची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त इस्टेब्लिशमेंट नवाज़ लीग MQM ऐं PTI के सिंध में पीपल्स पार्टीअ जी 15 सालनि जी मुसलसल हुकुमरानी शो पसंदि आहे। PPA ते अरबें रुपयनि जा करप्शन जा सचा केसिस आहिनि, उन करे उहा मालिकनि जो हर हुकुम मञे थी। पीपल्स पार्टी सुठी सौदेबाज़ी कंदड़ ऐं बहितरीन क़ीमत अदा कंदड़ आहे। इहा सौदेबाज़ी ऐं डील जे वक़्तु कुझु बि ॾेई सघे थी। पीपल्स पार्टी सिंध जी तरक़ी वहदत वसीलनि खां मुकमल लाताल्लुक़ आहे। उन करे सिंध ख़िलाफ़ समूरनि आलमी ऐं वफ़ाक़ी फ़ैसिलनि खे ऐं नस्ल परस्तनि खे इंतिहा पसंदनि जी ब्लैकमेलिंग खे फ़ौरन क़बूल करे थी। सिंध जे मुसलसल बदतरीन हुकुमरानी साबित करे थी ऐं ॿिया सूबा, पार्टियूं ऐं शहर हिन मुल्क में ऐं दुनिया में सिंध खां तमामु घणो बहितर आहे। उन्हनि वधीक चयो त 8 अक्टूबर ते असांजो हैदराबाद में मुल्क में महांगाई ख़िलाफ़ असांजो क़ाइद अयाज़ लतीफ़ अली जो जलसो कंदो, जंहिंमें अदीब, लेखक, सोशल वर्कर ऐं सहाफ़ी बिरादरी वधि में वधि शिरकत कनि। असां सभिनी सिंध जे घणा घोरनि माण्हुनि खे, अदीबनि खे, शाइरनि खे, सहाफ़ियुनि खे, लेखकनि खे, NGOs खे ऐं सिविल सोसाइटी खे इहा अपील था कयूं त 8 नवंबर ते पहुची ऐं सिंध जो जेको आहे सो केस उते पेश कनि। जी सिंध, महिरबानी।